A'udzubillahiminash-shaytanir-rajim. Bismillahir-rahmanir-rahim. Alhamdulillahi rabbil alamin. Wassalatu wassalamu ala Muhammadin wa alihi at-tahirin. Allahumma salli ala Muhammadin wa ali Muhammad wa ajil farajahum. Muhtaram नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। यकीनन दुनिया जे सिस्टम खे ॾिसजे, दुनिया में ॾिसूं त अगरि को वॾो माण्हू, को ज़िमेदार माण्हू, को सरमाएदार माण्हू कंहिं माण्हू खे चए त तूं फलां कमु करे ईंदे त तोखे हेतिरा तोहफ़ा ऐं इनाम ॾींदुसि, त यकीनन मोहतरम नाज़रीन हर शख़्स हद खां वधीक कोशिशि करे उन कम खे करण जी कोशिशि कंदो ताकी मां उहे उन सरमाएदार खां इनाम जो ऐलान करण खां ऐलान वठां। लेकिन छा थी वियो आहे, इंसाननि खे जो इंसाननि जो ख़ालिक मालिक राज़िक अल्लाह हर वक़्तु असांखे अजुर ॾियणु, असांखे तोहफ़ा इनाम ॾियण जी ॻाल्हि करे थो, लेकिन असां उन जे चए ते अमल नथा कयूं। यकीनन इन में असांजे ईमान जी कोताही आहे, असांजे यकीन जी कोताही आहे। दुनिया खे हासिलु करण जे लाइ हर कोशिशि कयूं था, लेकिन आख़िरत खे हासिलु नथा कयूं। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे आख़िरत आबाद करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जीअं त 6 रोज़ जी फ़ज़ीलत में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था, जेको बि शख़्स रमज़ानुल मुबारक जो 6 रोज़ो रखंदो, अल्लाह ताला पंहिंजे ख़ज़ाने मां उनखे कहिड़ा तोहफ़ा इनाम ॾींदो। फ़रमाइनि था, व आताकुमुल्लाहु यौम सादिसे फ़ी दारिस्सलाम मियत अल्फ़ मदीना। अल्लाह ताला 6 रोज़ेदार खे सलामती वारी जन्नत दारुस्सलाम में 1,000 शहर अता कंदो। फ़ी कुल्ली मदीनतिन मियत अल्फ़ दार, ऐं हर शहर में 1,00,000 घर हूंदा। फ़ी कुल्ली दारिन मियत अल्फ़ बैत, ऐं हर घर में 1,00,000 कमरा हूंदा। फ़ी कुल्ली बैतिन मियत अल्फ़ सरीर, ऐं हर घर में 1,00,000 तख़्त ऐं पलंग हूंदा। तख़्त ऐं पलंग जी बि ख़ासि ख़ासियत आहे, मिन ज़हबिन, उहे सोन जा ठहियल हूंदा। तूलो कुल सरीरन अल्फ़ ज़िरा, ऐं उहे एतिरा त डिघा हूंदा जंहिंजी ड्रेघ जेकी आहे ऐं जंहिंजो वेकर 1,000 हथ आहे। अला कुल सरीरन ज़ौजतुम मिनल हूरिल ईन, ऐं हर तख़्त ते उन रोज़ेदार जे लाइ, 6 रोज़ो रखण वारे जे लाइ हिकु घर वारी हूंदी, वॾनि वॾनि अखियुनि वारी हूर। अलैहा सलासूना अल्फ़ ज़ुआबा, ऐं उन जूं 30,000 ज़ुल्फ़ूं हूंदियूं। ज़ुल्फ़नि जी बि ख़ासियत आहे, मनसूजतुन बिदुर्र वल याकूत, उन जी उन 30,000 ज़ुल्फ़नि में याकूत ऐं दुर जा मोती पहिरियल हूंदा। तहमिलु कुल्लु ज़ुआबता मियत जारिया, हर उन जी ज़ुल्फ़ खे 1,100 कनीज़ खयूं बीठी हूंदी। उन जे एहतराम में, उन जी क़दर में केॾी न ख़ुशनसीबी आहे त असांखे ख़ालिक जे तरफ़ां एतिरा तोहफ़ा ऐं इनाम मिलनि। ऐं वाक़ई इहा ख़ुशनसीबी आहे जॾहिं तोहफ़ा रोज़ेदार खे मिलंदा, त वाक़ई इहो ई शुक्रानो अदा कंदो त ख़ालिक तुंहिंजा लख लेख एहसान, तूं असांखे दुनिया में मुतवजा करायो, असां तुंहिंजी नाफ़रमानी खां बचासीं ऐं फ़रमान बरदारी अंजाम ॾींदीसीं। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।